भाई विच माटी जो नारे लगवा दे शायद नहीं पीछे को लगाओ क्या बनाओ नियाणी के इंसाफ हक लखे हक लखे हक लखे हक लखे बंदा पे इंसाफ पे पीछे आ जाओ नियाणी के इंसाफ भाई सही पोया जे तो खाओ जी ले जा भाई मैं तो नहीं भाई नारायण दास नियाणी के इंसाफ पे नियाणी के इंसाफ पे पीछे आ जाओ इंसाफ पे आगे पीछे नियाणी के इंसाफ पे छोटी नियाणी के इंसाफ पे इंसाफ पे इंसाफ पे छोटी के नियाणी के इंसाफ पे नियाणी के इंसाफ पे ये कत्ल के इंसाफ के इंसाफ करो बस पीछे आ जाओ सारे पीछे आ जाओ नदीम भाई और पीछे आ जाओ इंसाफ खपे इंसाफ खपे नियाणी के इंसाफ खपे इंसाफ खपे इंसाफ खपे इंसाफ खपे नियाणी के इंसाफ खपे नियाणी के गिरफ्तार करो ज्योति कातिल के गिरफ्तार करो ज्योति कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति वाला कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति वाला कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो इंसाफ खपे नियाणी के इंसाफ खपे इंसाफ खपे नियाणी के इंसाफ खपे ज्योति भाई दे कातिल के गिरफ्तार करो ज्योति भाई दे कातिल के गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो श्रद्धांजलि पेश करण लाइ आदत कयो असीं मीडिया वारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे लाइ टाइम कढियो तव्हांजी दोस्त सां असीं ज़िला हुकामत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चीफ ऑफ आर्मी स्टाफ वज़ीर सिंध आई जी सिंध DIG सिंध SP नंढो अलायर खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त हुन नियाणीअ जेके कातिल आहिनि जेको मुकेश कुमार नॉमिनेट थियल FIR थियल हुनखे अरेस्ट कयो वञे हुन जेका फिटी बेल कराई आहे रद्द करे हुनखे कचहरे में आंदो वञे ऐं हिन
नियाणी सां इंसाफ़ करे उनजे पोइरनि में जेका फैलियल बेचैनी आहे उहा ख़तमु थी वञे। असांजे पाकिस्तान में बिल्कुलु हिकु नई रिवायत विधी वई आहे जंहिंजी असीं परसों मज़म्मत कयूं था ऐं अवांजे प्रेस जे मीडिया इहो मुतालबो था कयूं त जीअं हुनखे कड़ी में कड़ी सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿियनि लाइ इहो सबक़ु थिए सुभाणे केक में अहिड़ी ज़रूरत न थिए त उहो अहिड़ो को क़दम खणे। कातिल खे गिरफ़्तार कयो, कातिल खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो, जाबिर खे गिरफ़्तार कयो, नियाणी सां ही वाक़ियो असल असांजी हिकिड़ी नियाणी आहे जेके 4 मुड़ुस कंडो मोहम्मद ख़ान पहुता, माइटनि खे हवाले कयो, हुन खां पोइ उहे माइट कराची अस्पताल खणी विया। 4 ॾींहं वेंट ते हुजण खां पोइ छोकिरी एक्सपायर थी वई। उन खां पोइ असां एफआईआर दाख़िल कई आहे। हाणे हुन लाइ असांजी इहा गुज़ारिश आहे एसएसपी ढिंडोर अलाया एसएचओ ऐं साईं मुराद अली शाह त महिरबानी करे कातिल खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। मुखी खेमचंद सरपंच आलापुर जो सरी अॼु जो हीउ वाक़ियो जेको तो वाई साहब कोस्तान वोक जे तरफ़ां मुंहिंजे शहर जी नियाणी मुंहिंजी नियाणी जंहिंसां वॾो ज़ुल्म थियो आहे हुनखे बेदर्दी सां मारियो वियो आहे, जंहिंजे लाइ असीं हुनजे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ हिकु पुरअमन एहतिजाज करे रहिया आहियूं। ऐं मीडिया जे तौर सां असीं गुज़ारिश था कयूं अहिड़ा अक़वामनि खां त हिन खे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे। मुकेश जेको हुन मुड़ुस जे एफआईआर थियल आहे 302 जी, असां चाहियूं था हुनखे अदालत जे कटरे मां जेल में हुनखे गिरफ़्तार कयो वञे, जेल में रखियो वञे। हुनजी रब्त जेका कची बेल कई उहा ज़मानत रद्द थिए ऐं हुनखे कटरे में आंदो वञे, इंसाफ़ ॾिनो वञे। जीअं असांजे जेको कोस्तान में हिकिड़ी नई रवायत पई हुनखे ख़तमु करण लाइ हुनखे कड़ी सज़ा ॾिनी वञे, जीअं आईंदा कंहिंखे अहिड़ी ज़रूरत न थिए कि मासूम नियाणीअ ते बेजा ज़ुल्म करे हुनखे तशद्दुद करे मारियो वियो आहे। इहा हिकिड़ी रवायत असांजे कोस्तान में ज़िंदगी में पहिरीं इहो वाक़ियो थियो आहे। दुनिया में इहे हिकु हमारा मुज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त कातिल खे कड़े में कड़ी सज़ा ॾिनी वञे। ज्योति जे कातिल खे करे रहियो आहे हुनखे श्रद्धांजलि पेश करण लाइ ऐं हुननि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ करे हुनखे कातिल खे गिरफ़्तार करे हुनखे कड़ी सज़ा ॾिनी वञे, जीअं हिकिड़ो मिसाल क़ाइमु थिए त आईंदा कंहिंखे अहिड़ी ज़रूरत न थिए। साईं पंहिंजो तारुफ़ कराईंदा अॼु मुकमल। मुंहिंजो नालो डॉक्टर पहलाज राय आहे। कोर्ट सरीअ हीअ असांजे कोर्ट सरीअ जी नियाणी पर न कोस्तान सॼे जी नियाणी हुन सां ज़ुल्म थियो आहे। हुनजे करे असां वाई साहब कोस्तान जे सद ते प्रेस क्लब में पहुता आहियूं छोकिरी खे इंसाफ़ ॾियण लाइ। कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो मुतालबो एसएसपी ढंडो हलाया हिनखे सज़ा ॾियारी वञे। वाक़ियो छो थियो आहे का ख़बर पई आहे तव्हांखे? वाक़ियो हुनजे वर माना मुड़ुस 4 साल खां छोकिरी ते तशद्दुद कंदो हो। हुन खां पोइ आख़िरी हुनखे धक हणी बेहोश करे फ्लाइटुनि में ॾेई वियो। हुन फ्लाइटुनि इलाज लाइ वठी वियो हुनखे कराची। 4 ॾींहंनि खां पोइ एक्सपायर थी। हाणे हुननि ते एफआईआर आहे पर असांजो अर्ज़ी इहो त हुनखे गिरफ़्तार कयो। जेके ख़ौफ़ रास में असांजो आईंदा जेके नियाणियूं आहिनि उन्हनि मां इहो ख़ौफ़ रास निकिरे था। हिन सां इंसाफ़ थियो त ॿियनि जे साम्हूं असांजी नियाणी उन मथां उनजे मुड़ुस तशद्दुद करे उनखे मारियो आहे। उन ज़ालिम खे गिरफ़्तार करण लाइ असीं अॼु गॾु थिया आहियूं। उन ज़ालिम खे सज़ा ॾिनी। जो इम्तियाज़ नियाणी सां ज़ुल्म थियो हुनखे तशद्दुद करे मारियो वियो आहे, हुनखे श्रद्धांजलि पेश करण हुनजे कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ इम्तियाज़ असीं करे रहिया आहियूं। जेको असांजी समाजी तंज़ीम पाकिस्तान जी वाई साहब सभु हटनि न पोइ पोइ हा वेहंदा न हुते किथे हो फोटू वारी ख़बर मिसाल क़ाइमु कई वञे जीअं आईंदा कंहिंखे अहिड़ी ज़रूरत न थिए त अहिड़ो को इंता क़दम खणे। ज्योति बाई जे कातिल मुकेश कुमार खे गिरफ़्तार कयो। ज्योति बाई जे कातिल मुकेश कुमार खे गिरफ़्तार कयो। बीहो बीहो पकड़ो में निकलो। आप लोग पीछे है ना सारे भाई। ज्योति बाई जे कातिल खे गिरफ़्तार कयो।
चलो भाई सही है नारे लगवा दे नारे ज्योति भाई कंध लगे गिरफ्तार क्यों ज्योति भाई ये 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 कंध लगे गिरफ्तार क्यों 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 गुंडे के गिरफ्तार क्यों गुंडे के गिरफ्तार क्यों गुंडे के गिरफ्तार क्यों हाथ लगे गिरफ्तार क्यों जालिम के 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 गिरफ्तार क्यों नियाणिये के इंसाफ दो 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 ज्योति भाई ये कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति भाई ये कातिल मुकेश कुमार के गिरफ्तार करो ज्योति भाई ये कातिल मुकेश के गिरफ्तार करो जालिम के गिरफ्तार करो जालिम के गिरफ्तार करो जालिम के गिरफ्तार करो मुकेश के गिरफ्तार करो मुकेश के गिरफ्तार करो कातिल के गिरफ्तार करो कातिल के गिरफ्तार करो कातिल के गिरफ्तार करो नियाणी साहब इंसाफ करो नियाणी साहब इंसाफ करो नियाणी साहब इंसाफ करो We want justice. 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 Arrest. कातिल के कातिल के खपे खपे इंसाफ खपे 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 इंसाफ खपे 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 इंसाफ खपे हाँ लाइव वाले में धान्याल जो इम्तियाज है हम एक नियाणी जो करके मारा गया है उनके इंसाफ के लिए यहाँ चलता है जो कहते थे कि आपकी मीडिया के दोस्तों से प्लेटफॉर्म हमारे जो थाना मुलाकात है पूरी बरादरी सोसाइटी मीडिया के दोस्त वकला बरादरी और सोसाइटी के सारे हमारे भाई जो आए हुए